अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशमोर हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हांखे ख़बर अथव प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान असां सां गॾु हूंदा आहिनि। जेकॾहिं ॾिठो वञे सॼी दुनिया में इलाज जा ॿ तरीक़ा आहिनि, हिकिड़ो दवाउनि जे ज़रिए इलाजु, ॿियो ऑपरेशन जे ज़रिए इलाजु। त अॼु असां कोशिशि कंदासीं दवाउनि जे ज़रिए इलाज जॾहिं नाकाम थींदो आहे त पोइ ऑपरेशन ॾांहुं असां वेंदा आहियूं। मुख़्तलिफ़ जिस्म जे हिसनि जूं मुख़्तलिफ़ ऑपरेशन्स आहिनि। त अॼु असां तव्हांखे जेके मुख़्तलिफ़ ऑपरेशन उनजी जेके जदीद मशीनूं आहिनि या जदीद जेके तरीक़ा आहिनि उन बाबति ॼाणींदा आहियूं। जीअं रोबोटिक सर्जरी, गामा नाइफ या नाइफ जी सर्जरी या मुख़्तलिफ़ जदीद जेके सर्जरी असां वटि रेज़ जे ज़रिए ऑपरेशन करणु। अॼु रोबोटिक सर्जरी बाबति तव्हांखे ॼाणींदासीं, उनजा कहिड़ा फ़ाइदा आहिनि, आम माण्हू कीअं उन मां फ़ाइदो वठे, डॉक्टर साहिबु जेके डॉक्टर उनखे कमांड कनि था उहे कीअं फ़ाइदो वठनि, उनजी कहिड़ियूं सहूलियतूं जा अॻियां अॻिते हली करे जेको हीअ जदीद साइंस आहे उहा केतिरो तरक़ी कंदी। त जेकॾहिं मेडिसन सां को मरीज़ ठीकु नथो थिए त आसान तरीक़े सां ऑपरेशन जे ज़रिए या सर्जरी जे ज़रिए कीअं ठीकु थी सघे थो। असां वटि या सॼी दुनिया में रोबोटिक सर्जरी जेका आहे उहो बि हिकिड़ो वॾो इनकलाबी मशीन आहे या औज़ार आहे। उन जे ज़रिए तमामु सुठियूं नमूने सां सर्जरी कई थी वञे, मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ऑपरेशन कई थी वञे। ऐं मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि, उन्हनि जा मुख़्तलिफ़ तरीक़ा ऑपरेशन जा आहिनि। ऐं जीअं अखि जी ऑपरेशन आहे, दिलि जी ऑपरेशन आहे, दिमाग़ जी ऑपरेशन आहे, पेट जी ऑपरेशन आहे, जिस्म जे हर हिसे जी किथे बि जिते बीमारी आहे उते ऑपरेशन करे सघिजे थो। त असां कोशिशि कंदासीं त सर्जरी जे ज़रिए जेको इलाजु थिए थो उन बाबति तव्हांखे हिन जदीद साइंस दौर में ॼाण ॾियूं। इन सिलसिले में मूंसां गॾु जेको महिमान आहे उहो आहे डॉक्टर उज़मा सूमर, जेके पाण असिस्टेंट प्रोफेसर आहिनि ऐं जनरल सर्जन आहिनि। डॉक्टर साहिब खां पुछंदासीं त हिन नई जेके जदीद दौर में जेके ऑपरेशन जूं मशीनूं आहिनि उन मां हिकिड़ो डॉक्टर कीअं फ़ाइदो वठंदो आहे ऐं मरीज़ खे कहिड़ा फ़ाइदा आहिनि। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी। ऐं डॉक्टर उज़मा तव्हां हिते असां डॉक्टर साहिबु जीअं मां ज़िक्र कयो त असां वटि इलाज जा ॿ तरीक़ा आहिनि, हिकिड़ो दवाउनि जे ज़रिए, ॿियो ऑपरेशन जे ज़रिए। जेकॾहिं ॾिठो वञे दवाउनि में जॾहिं असां नाकाम थींदा आहियूं पोइ असां ऑपरेशन ॾे वेंदा आहियूं। त सर्जरी जी थोरो हिस्ट्री या कीअं अॻे असां कीअं कंदा हुआसीं, पोइ वरी दरमियाने दौर में छा कंदा हुआसीं, हाणे कहिड़ा जदीद असां वटि तरीक़े जेको सो ऑपरेशन जा मौजूदु आहिनि, कुझु ख़बर इन बारे में थोरो असांजे नाज़रीन खे ॼाण ॾियो। जी, इन में ॾिठो वञे त जीअं तव्हां चयो त हर बीमारी जा ॿ तरीक़ा आहिनि, या त असां दवाउनि वसीले इलाजु कयूं था या वरी सर्जिकल वसीले कयूं था। सर्जरी त सदियुनि खां हले पई, हर दौर जे मुताबिक़ हुई, जहिड़ो दौर ओड़ी सर्जरी। पर हिकिड़ो जेको सर्जरी में इनकलाब आयो उहो 1980 खां आयो। उन में पहिरीं त असां हिकिड़ो जीअं शुरू में सर्जन खां इहो थींदो हुयो त वॾो जी ॾेई करे असां सर्जरी कई वेंदी हुई उन में। ऐं उन खां पोइ वरी इहो आयो 1980 में त माण्हुनि इहो ॾिठो त जेकॾहिं वॾो कट ॾेई या जी ॾेई करे सर्जरी कई थी वञे त उन में मरीज़ जो जेको आहे हॉस्पिटल में स्टे वधे थो, उनजी जेको ज़ख़म आहे उन में हीलिंग प्रोसेस तमामु डिले थिए थो, जंहिंजे करे मरीज़ हॉस्पिटल में एडमिशन डेज़ उन जा वधनि था। पर 1980 में जीअं टेक्नोलॉजी आहे, असांजे इंजीनियर इहा ॻाल्हि सोचे करे हिकिड़ो इहो मिनिमल इन्वेसिव सर्जरी जो हिकिड़ो इनकलाब आंदो, जंहिंखे असां चवंदा आहियूं रेवोल्यूशन इन सर्जरी। ऐं हिकिड़ो इनकलाब अहिड़े नमूने सां आयो त हुननि सोचियो त असां हिन सर्जरी खे नंढे मां नंढे तरीक़े सां हा, उन लाइ उन्हनि हिकिड़े सिस्टम जंहिंमें लेप्रोस्कोपिक सिस्टम हुयो, उन खां अलावा गामा नाइफ जे ज़रिए आया, लेज़र सर्जिकल ज़रिए आया, पर हाणे उन खां वधीक उन्हनि रोबोटिक जे तरीक़े आया। 1980 में जॾहिं असां ॾिसूं त लेप्रोस्कोपिक सर्जरी आयो त उन्हनि जो की होल नंढो हिकिड़ो सोराख जे ज़रिए उन्हनि टेलीस्कोप विझी करे सर्जरी कई त जीअं असां नंढे खां नंढे सोराख जे ज़रिए इहा सर्जरी कयूं। त इहो ई आहे हिकिड़ो हिस्टोरिकल बेसिस इन सिस्टम जो त असांखे छो ज़रूरत पई। पर हाणे उन में ॾिठो वियो त जॾहिं लेप्रोस्कोपिक जा औज़ार हुया त उन में बेसिकली ॾिठो वञे त हीअ हिकु मशीन आहे, उनजे उन्हनि मशीनुनि जी असांखे उन्हनि जे आर्म्स जी ज़रूरत पए थी, सिर्फ़ु आर्म्स बाज़ू जी ज़रूरत पए थी, पर ज़हन जेको आहे उहो इंसान जो ई कमु करे, डॉक्टर जो ज़हन उनजे पोयां, सर्जन्स जो ई कमु करे थो। त उहो ई सोचे थो त मूंखे किथे डिसेक्शन करणी आहे, किथे मूंखे शरियान कटणी आहे, किथे मूंखे उसवो कटणो आहे, किथे मूंखे उनजी रिकंस्ट्रक्शन्स करणी आहे, उहो सॼो दिमाग़ु सर्जन जो ई हिकिड़े ह्यूमन बींग जो ई हले थो। पर हीअ जेको टेक्नोलॉजी आहे उन में असांखे उहे लेप्रोस्कोप्स जूं आर्म्स या उन बाज़ू जी ज़रूरत आहे, जेकी मूवमेंट जिते
इंसान जी मूवमेंट, बांह जी मूवमेंट नथी हले जिते असां पहुची नथा सघूं उते जी। मशीन जे ज़रिए पहुचूं था मशीन जे पहुचे असां पहुचे सही उन में आहे। डिफरेंट जीअं तव्हां चइजे त बॉडी जे जेके बि ऑर्गन्स आहिनि उन्हनि जी सर्जरी थी सघे थी उन रोबोटिक या लेप्रोस्कोपिक्स जे थ्रू। मेनली जेकी हिन जी स्टार्ट थियो इहो तॾहिं थियो जेको जिस्म जो हेठियों हिसो आहे जंहिंखे असां पेल्विस चवंदा आहियूं उन जी सर्जरी तमामु मुश्किल हूंदी आहे जिथे सर्जन जो हथ बि पहुची न सघंदो आहे। सही आहे। त जेकी शुरूआत थी लेप्रोस्कोपिक या टेलीस्कोपिक सर्जरी जी त उहा गाइनी ऐं यूरोलॉजिस्ट जी यूरोलॉजी सर्जरी जी करे अच्छा, शुरूआत अच्छा, थी। पर आहिस्ता आहिस्ता पोइ सिस्टम वधियो त उहो तरक़ी थींदी वई जी हुन में। त उहे बॉडी जे हर ऑर्गन जी सर्जरी लाइ इस्तेमालु थियणु शुरू थिया। बेसिकली लेप्रोस्कोपिक जॾहिं असां ॾिसूं था त लेप्रोस्कोप जॾहिं ईजाद थियो त उन जी आर्म्स जी मूवमेंट सिर्फ़ु साइड बाय साइड हुई, अप डाउन राइट लेफ्ट। ठीकु आहे। पर जेकी सर्जन खे हैंड जी मूवमेंट पवंदी आहे उहा प्रोनेशन एंड सुपाइनेशन पवंदी आहे। त हीअ जेकी रिस्ट मूवमेंट हा। आहे इहा असांखे रोबोटिक आर्म्स मां मिले थी। हुन में न पई मिले न ॿी त त लेप्रोस्कोपिक माना साइंटिस्ट जो इहो उन पर ज़हन वियो त अञा हिनखे जदीद कयूं। अञा करे छाकाणि जो लेप्रोस्कोप जॾहिं असां इस्तेमालु कयूं उन में आर्म्स ज़हन पई सर्जन जा हा, आहिनि ऐं definitely। उहे आर्म्स जॾहिं असां उन लेप्रोस्कोपिक सर्जरी सां रिकंस्ट्रक्शन सर्जरी न पिया करे सघूं उन में डिफिकल्टीज़ अचनि पियूं असांखे। पर रोबोटिक में रिकंस्ट्रक्शन बि फाइनेस्ट थिए थी। अच्छा हा त इहो हिकिड़ो असांखे वधीक बेनिफिट आहे। मां अचां थो रोबोटिक सर्जरी जा अञा कहिड़ा फ़ाइदा आहिनि पर कहिड़ियूं जिस्म जूं बीमारियूं आहिनि 8, 10, 15 जिन जेके सर्जरी जे ज़रिए ई असां हुनजो इलाजु करे सघूं था। हा उन में त ॾिसो काफ़ी आहिनि। मुंहिंजे ख़्याल वॾी लाइन आहे। हा वॾी लाइन आहे जेतिरा बॉडी में हिसो आहिनि ओतिरियूं सर्जरीज़ आहिनि। बेसिकली ॾिठो वञे त ख़ासि करके असां ॾिसूं त जेके ट्यूमर सर्जरीज़ आहिनि जेके हा कैंसर जूं उन मुख़्तलिफ़ में गोरियूं असांखे थियनि हा थियूं। उन में सर्जरी जी ज़रूरत कंहिं हद ताईं असांखे ज़रूरु पवे थी। अच्छा राइट उन खां अलावा असां ॾिसूं किडनी स्टोन्स आहिनि, पिते जी पथरी आहे, उन खां अलावा ट्रामा में हा जॾहिं ट्रामा में धक लॻे हा। एक्सीडेंट्स थिए थी उन्हनि जूं सर्जरीज़ अलॻि आहिनि। उन खां अलावा हर उज़वे जी दिलि जीअं जूं आहिनि, आर्म्स अखियुनि जूं आहिनि आहिनि। जी त सर्जरी जी ज़रूरत हर बीमारी जे पई सघिजे थी। पर उन में अॼुकल्ह इहो आहे त असां उनखे मिनिमल इन्वेसिव वठी करे आया आहियूं त नंढे खां नंढे कट जे ज़रिए या सोराख़ जे ज़रिए उन जी सर्जरी कई वञे। अच्छा इहा जेको तव्हां ज़िक्र कयो त भई असांजे ज़ाहिर दिमाग़ जूं सर्जरियूं बि आहिनि, अखि जी बि आहिनि, कन जी बि आहिनि, जिस्म जे हर हिसे बि जिते बि ज़रूरत आहे उते सर्जरी ज़रिए असां इलाजु कयूं था। पर छा रोबोटिक में इहे सभु सहूलियतूं आहिनि त जेको जहिड़ी बि मुश्किल सर्जरी जो उहा उन मशीन रोबोटिक सर्जरी मशीन जे ज़रिए करे सघिजे थी? हा रोबोटिक जो जेको इन्वेंशन थियो आहे उहो इन लाइ थियो आहे त असां हिकिड़ी कॉम्प्लेक्स खां कॉम्प्लेक्स सर्जरी बि करे सघूं, माइनर सर्जरी बि कयूं, उन खां अलावा कॉम्प्लेक्स सर्जरी बि कयूं। माइनर में असांखे वधीक बेनिफिट आहिनि, कॉम्प्लेक्स में बि आहिनि छाकाणि जो माइनर में हिकिड़ो तव्हांजो टाइम सेव थिए थो पेशेंट जो बि सर्जन जो बि ऐं कॉम्प्लेक्स सर्जरी में वरी सर्जन उहे आर्म्स असांखे रोबोटिक आर्म्स असांखे बेनिफिट ॾियनि थियूं। त बेसिकली हिन ॿिन्हिनि में सहूलियत आहे रोबोटिक सर्जरी जी करे। अच्छा तव्हां छा था सम्झो रोबोटिक सर्जरी जेका मशीन आहे उनजे करे डॉक्टरनि खे कहिड़ो फ़ाइदो आहे जेको उनखे ऑपरेट थो करे? जी उन में इहो फ़ाइदो आहे पहिरीं ॻाल्हि त जॾहिं लेप्रोस्कोपिक आई त काई असां जेको पंहिंजे ऑप्टिक्स नेचुरल ऑप्टिक्स सां ॾिसूं था उहा असांखे ओतिरी नज़र अचे थी जेतिरी हुनजी साइज़ आहे। पर रोबोटिक या लेप्रोस्कोपिक उहे असांखे 12 गुना वधीक मैग्नीफाइड नज़र अचे थी त इन सां असां का नंढी माइनर सां माइनर शरियान खे बि ॾिसी सघूं था ऐं उनखे किथां डिसेक्शन कजे किथे कट कजे त उन में वधीक बेनिफिट आहे रोबोटिक। इन सां ब्लीडिंग जे चांसिस घटि थियनि था। उन खां अलावा रिकंस्ट्रक्शन करण में हेल्पफुल आहे जिथे तव्हांजे सर्जन्स जी थकावट या थिए थी त उहे रोबोटिक आर्म्स यूज़ करे तव्हां रिकंस्ट्रक्शन सर्जरी फाइनेस्ट खां फाइनेस्ट करे सघो था। उन खां अलावा वक़्तु बचे थो, वक़्तु टाइम बचे थो। तव्हां हिकु ई हंधि तव्हां टे काई सर्जरी जेको असां ओपन सर्जरी कयूं था उनमें 8-10 कलाक लॻंदा, हिते तव्हां कलाक ॿिनि में फारिग थी सघो था। टाइम जो तमामु घणो आहे। उन खां अलावा जीअं जीअं इंसान जी
एज वधंदी आहे त हिकिड़ा ट्रेमर्स ईंदा आहिनि हथनि में, हा सर्जन सर्जन्स जे हथ में ट्रेमर्स ईंदा आहिनि, त उहे बि उन जिन मशीन जे सर्जन्स जे ज़रिए हथ में ट्रेमर्स अर्ली एज में अचनि था त उहे उन खां फ़ाइदो रोबोटिक्स जे वजह फ़ाइदा अच्छा कीअं ॾिसंदा आहियो छा स्क्रीन हूंदी आहे जो टीवी जी स्क्रीन ईंदा उनखे पिया ॾिसंदा आहियो त मशीन कीअं थी कमु करे? जी उन जो हिकिड़ो हूंदो आहे ॾिसण जो छा तरीक़ो आहे? ॿ सिस्टम आहिनि हा अॼुकल्ह त हिननि जीअं टीवी स्क्रीन आहे ईअं ई मॉनिटर्स आहिनि, हिकिड़ो ॿियो सिस्टम हुयो हिन जो हिकिड़ो हुयो डेवेंची सिस्टम हुयो, हाणे वरी वर्सिस सिस्टम आयो आहे। उन में छा कीअं ॾिसंदा आहियो? डेवेंची सिस्टम में हिकिड़ो कंसोल हूंदो आहे जंहिंमें असां 3D सिस्टम जे ज़रिए ॾिसंदा आहियूं, ठीकु आहे पर वर्सिस सिस्टम जे करे स्क्रीन ते तव्हां उनखे 3D ॾिसी सघो था, लाइक यू आर डूइंग सर्जरी इन फ्रंट उते स्क्रीन ते ॾिसी उनखे मॉनिटर करे सघिजे थो, यस इहो बि फ़ाइदो आहे। या इहो बि फ़ाइदो आहे। अच्छा माना सर्जन जेको आहे उहो स्क्रीन ते ॾिसी पोइ ॾिसे पियो त मूंखे किथे कंस्ट्रक्शन करणी Yes. आहे या किथे मूंखे कट लॻाइणो आहे। इट्स लाइक मां इहो चवंदमि त लाइक अ वीडियो गेम। न पर हाणे सर्जरी त करे थो न हिकिड़ो सर्जन, वीडियो गेम कीअं चवंदासीं, इंसान जी ज़िंदगी आहे उनखे बचाए थो, त इहो हिकिड़ो फ़ाइदो आहे। तव्हां सम्झो था की हिकिड़ी वॾे में वॾी सर्जरी या वॾे में वॾो को ट्यूमर आहे या का एब्डोमेन जी सर्जरी आहे त केतिरी टाइम में हिकिड़ो रोबोटिक सर्जन जेको आहे उनखे फारिग थी वेंदो अंदाज़न? ॾिसो उहो डिपेंड करे थो त ऑपरेशन कहिड़े उज़वे जो ऐं कहिड़ी न जो जेकॾहिं एब्डोमेन जो खणी चऊं चवंदा आहिनि मुख़्तलिफ़, फॉर एग्ज़ाम्पल हिन में हिकिड़े पिते जो ऑपरेशन ई हा, या पिते जो खणी अचूं। नंढो त असांखे जेके असां लेप्रोस्कोप ॾिसूं त मैक्सिमम असांखे 30 मिंट लॻंदा आहिनि मैक्सिमम, पर जेके असां रोबोटिक जो एग्ज़ाम्पल था वठूं त उन में 10 मिंट लॻनि था माना सुठे नमूने सां। सुठे नमूने। उन खां अलावा तव्हां जेको आहे जेतिरो सर्जन जो या पेशेंट जो सर्जरी टाइम बचंदो आहे त उन में पेशेंट जो जेको बेहोशी जो टाइम आहे उहो बि घटि उहो डिक्रीज़ थिए थो, सही आहे। त उन सां वधीक पेशेंट जी रिकवरी तेज़ी सां थिए थी। अच्छा जेको रोबोटिक सर्जरी में जेको मरीज़ आहे उनजी जेकॾहिं सर्जरी थी त उहो घणा ॾींहं अस्पताल में रहंदो, जल्दी घर हलियो वेंदो? हा इन में इहो आहे त जेकॾहिं काई सर्जरी माइनर आहे त उहो उन ई ॾींहं ते वञी सघे थो, पर जेकॾहिं कोई कॉम्प्लेक्स सर्जरी आहे त विदिन 24 आवर्स में डिस्चार्ज थी वञी सघे थो। माना इन खां मरीज़नि खे केतिरो फ़ाइदो आहे? मरीज़नि खे इहो फ़ाइदो आहे त ॾिसो असांजो जेको हेल्थ सिस्टम आहे या असां पंहिंजी पॉपुलेशन खे ॾिसूं WHO जे रिकमेंडेशन्स जे हिसाब सां जेतिरी असांजी पॉपुलेशन जो रेशियो जे हिसाब सां डॉक्टर्स या सर्जन्स मौजूदु हुजनि, पर असांजी पंहिंजी जहिड़ो असांजो सिस्टम आहे उन में हलणो आहे असांखे, त उन में ॾिसूं त जेतिरा असांजी पॉपुलेशन आहे ओतिरा डॉक्टर्स न आहिनि, त इहो थी सघे इन सिस्टम जे करे असां रोबोटिक सर्जरी हिकिड़ो त टाइम सेविंग आहे, हा सही आहे। पेशेंट जेकॾहिं सर्जरी थिए थी त उहो अर्ली रिकवरी घर वञे थो, मक़सदु उहो महफ़ूज़ आहे, उहो बि उनजो टाइम बचे थो, टाइम बचे थो, उनजी क्वालिटी ऑफ लाइफ इम्प्रूव थिए थी, क्वालिटी ऑफ लाइफ, फैमिली ते बर्डन नथो थिए, हा। त हू हफ़्तो खनि एडमिशन आहे हॉस्पिटल में उहो टाइम उनजो सेव थिए अचण वञण सॼी फैमिली जो उन खां उन बचे खां थो। अलावा इन में हिकिड़ो पूरे गवर्नमेंट या हेल्थ सिस्टम खे बि फ़ाइदो आहे त जेके तव्हां वधि मां वधि पेशेंट्स खे तव्हां एडमिट करे उन्हनि जी सर्जरीज़ करे सघो था। बिफोर जॾहिं असां ओपन सर्जरीज़ कंदा हुआसीं त असांखे तमामु घणी हिकिड़ी लिस्ट रखणी हूंदी हुई जंहिंमें पेशेंट खे इलेक्टिव सर्जरी लाइ बि उन्हनि खे साल खनि लाइ टाइम वेट करिणो ॾींदासीं पवंदो हुयो, 15 ॾींहं पहुचो महीने खे पहुचो लिस्ट वधी आहे, त इहे शयूं थोरियूं तमामु घणे पेशेंट माना जल्दी ऑपरेशन थींदा त जीअं मरीज़नि खे वधीक फ़ाइदो थींदो। वधीक फ़ाइदो हुजे हिकु त इहो तरीक़ो माना मरीज़ खे जल्दी घर वञे थो, उनजी कट घटि थो लॻे ऐं उन सां गॾो गॾु उनजा ज़ाहिर थिए थी ज़ख़म इन्फेक्शन रेट घटि थिए थो, छाकाणि जो हिकिड़ो सर्जन डिस्टेंस तां सर्जरी करे थो त इन्फेक्शन रेट घटि थिए थो, ज़ख़म इन्फेक्टेड नथा थियनि। हा इहो बि हिकिड़ो इन जो बेनिफिट आहे। हा न काफ़ी ज़ख़म जेके उहे ख़राबु थियनि था। अच्छा रोबोटिक सर्जरी में असां सभई सर्जरियूं करे सघंदा आहियूं या की मख़सूस सर्जरियूं आहिनि जीअं हर्निया जी, रिपेयर जी, कहिड़ियूं कहिड़ियूं सर्जरियूं असां करियो, कोई हिन में कोई सिलेक्टेड आहिनि या जेका वणे सां करियो? न रोबोटिक्स त तव्हां हर सर्जरी करे सघो था, दुनिया भर में हर सर्जरी रोबोटिक थिए थी, पर जीअं असां पाकिस्तान में ॾिठूं त असां सिर्फ़ु एब्डोमेन जा जेके सर्जरीज़ आहिनि उन में असां ट्यूमर सर्जरीज़ शुरू कयूं आहिनि, उन खां अलावा पिते जी पथरी कोलिसिस्टेक्टमी जंहिंखे असां चवंदा आहियूं, या किडनी जे जेके स्टोन्स आहिनि उन्हनि जे करे या उन में ट्यूमर्स आहिनि, असां जेकी शुरूआति कई आहे उन्हनि सर्जरीज़ लाइ
फ्लॉलेस अच्छा जेके ट्यूमर्स हूंदा आहिनि जीअं ब्रेस्ट कैंसर आहे या ॿिया इहे सभु करे सघजनि जी हर सर्जरी रोबोटिक सर्जरी थी सघे अच्छा जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त जेको दिमाग़ जे अंदरि ट्यूमर आहिनि जंहिंखे असां गामा नाइव या साइबर नाइव जे थ्रू बि असां वटि आहे या मशीन थिए थो छा रोबोटिक सर्जरी करे उहो दिमाग़ जो अंदरि जूं जेके ॻोड़ियूं आहिनि उन्हनि जी बि सर्जरी थी सघे थी पॉसिबल आहे जॾहिं रोबोटिक सिस्टम शुरूआति थी हुई त उते उन्हनि जी शुरूआति ई हिकिड़े ब्रेन ट्यूमर जी बायोप्सी लाइ स्टार्ट कयो वियो हुयो अच्छा हा त इहो ई हुयो उन खां पोइ उन्हनि इन सिस्टम खे अञा जदीद कयो त ब्रेन सर्जरी लाइ त हीउ तमामु बहितरु आहे जिते फाइटस सर्जरी थिए थी उते रोबोटिक सर्जरी जो इस्तेमालु करे असां वधीक उन मां फ़ाइदा वठी सघूं ॾाढो सुठो डॉक्टर ज़ुमा तव्हां सां ॻाल्हाइण जो सिलसिलो जारी आहे वक़्तु थियो करे नंढे वक़्फ़े जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो वेलकम बैक नाज़रीन अचो त पंहिंजो ॻाल्हाइण जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू कयूं डॉक्टर साहिबु ॾाढे तव्हां सुहिणे नमूने सां असांखे सम्झायो त रोबोटिक सर्जरी एॾो सुठो जदीद तरीक़े इलाजु आहे जंहिंखे असां माना मुख़्तलिफ़ उज़वनि जी जेके सर्जरियूं आहिनि उहे असां करे सघूं था ऐं तमामु नंढा नंढा ट्यूमर जा जेके तमामु ॾुखी जॻह ते ऑपरेशन उहे बि असां उन्हनि सां करे सघूं था छा इन खां अलावा बि के अञा कोई जदीद मशीनूं अचण वारियूं आहिनि कुझु इन बारे में का साइंस जा रिसर्च या कुझु आहिनि दुनिया में ॾिसो त टेक्नोलॉजी त कॾहिं स्टॉप नथी थी हा सघे तरक़ी अचे पई जेतिरी वधि मां वधि असां टेक्नोलॉजी जो फ़ाइदो वठूं पिया त नेक्स्ट जो फ्यूचर इहो ई आहे त मिनिएचर्स रोबोटिक ईंदा टेली रोबोटिक सर्जरी थींदी मां दुनिया जे कंहिं बि हिसे मां ॿिए हिसे में सर्जरी करे सघां थी टेली रोबोटिक्स जे ज़रिए टेलीमेडिसन आहे सही बिल्कुलु त हाणे जेको जदीद दौर आहे उहो मिनिएचर्स रोबोटिक आहे नंढा नंढा रोबोट्स जेके आहिनि उहे जिस्म में सर्जरीस कंदा या उनखे वञी फिक्स कंदा उन ऑर्गन लाइ अलॻि सां हिकिड़े सेपरेट मिनिएचर्स रोबोटिक्स ते रिसर्च हले पई त इहो ई असांजो फ्यूचर नेक्स्ट जनरेशन जेको आहे रोबोट ॾाढी सुठी तव्हां पुरुमीद ॻाल्हि कई त जेकॾहिं असां कैंसर जो सेल हिकिड़ो ख़राबु थींदो पोइ ॿियो ट्यूमर ठहंदो आहे तव्हां पाण खे ब्रेस्ट कैंसर सर्जन बि आहियो तव्हां हिन शइ खे सम्झो था त छा एतिरा बि सुठी मशीनूं ईंदियूं जो उन सेल खे ठीकु करे सघिजे थो उम्मीद रखी सघिजे थी उम्मीद त रखे सघे थी उम्मीद त छो त उन सेल खे जॾहिं ठीकु कजे त कैंसर खे असां रोके सघूं था जी उम्मीद त आहे ही सभु टेक्नोलॉजी आहे ऐं एडवांस जेके रिसर्च आहिनि त थी सघे थो अच्छा डॉक्टर साहिबु तव्हां ॾिसो असां जॾहिं अॻे वॾा वॾा कट हणंदा हुआसीं त ज़ख़म ख़राबु थी वेंदा या उन जेके कॉम्प्लिकेशन्स थींदियूं या ॿीहर जेको हर्निया थी पवंदियूं जेके इंसिशनल हर्निया असां चवंदा उहे थी पवंदी हाणे छा इन जदीद जेके असां ऑपरेशन जा तरीक़ा आहिनि या रोबोटिक सर्जरी आहे इन जूं कॉम्प्लिकेशन के आहिनि कॉम्प्लिकेशन ॾिसो ईअं त हर सर्जरीज़ जूं हूंदियूं आहिनि असां डिनाए नथा करे सघूं त कंहिं सर्जरी जूं कॉम्प्लिकेशन्स नथी थी सघनि पर ॾिठो वञे जेकी कन्वेंशनल सर्जरीज़ आहे या ट्रेडिशनल सर्जरीज़ असां कयूं पिया या कन्वेंशनल जंहिंखे असां सर्जरीज़ चऊं रोबोटिक सर्जरीज़ जूं घटि कॉम्प्लिकेशन्स आहिनि बनस्बत ओपन जे पर कंहिं हदि ॾिठो वञे त ही मशीनरी सिस्टम आहे मेन कॉम्प्लिकेशन आहे किथे मशीन स्टॉप थी सघे थी त दैट इज़ द मेन कॉम्प्लिकेशन अदरवाइज़ असां पेशेंट्स खे ॾिसूं त उन में एतिरियूं कॉम्प्लिकेशन्स न आहिनि जेकी मेन कॉम्प्लिकेशन हूंदी आहे ऑपरेशन जे दौरान ब्लीडिंग खून जो ज़्यादा वहणु उहो रोबोटिक में सभ खां घटि आहे छाकाणि जो उहो मैग्नीफाइड असांखे ऑर्गन मिले थो उनजी नंढे खां माइन्यूट जेकी वेसल्स आहिनि उहे बि नज़र अचनि थियूं त उनखे ईज़ली असां उनखे ब्लॉक करे लाइगेट करे कयूं था पर ओपन सर्जरी में जेतिरी असांजी ऑप्टिक्स जेतिरो असां अखि जे ज़रिए ॾिसी सघूं था इन करे माइनर नथा ॾिसी सघूं माइनर नथा त उनजे करे कॉम्प्लिकेशन रेट जेको आहे रोबोटिक में तमामु घटि आहे एज़ कंपेयर कन्वेंशनल पर कन्वेंशनल सर्जरी जो दौर कॾहिं बि ख़तमु न थींदो छाकाणि जो ही मशीन आहे मशीन जिते स्टॉप थिए थी उते इंसान जो दिमाग़ ऐं इंसान जो आर्म्स मौजूदु आहिनि माना उहो शइ बि हलंदी रहंदी अच्छा कॾहिं कॾहिं ज़ख़म ख़राबु थी पवंदा आहिनि छा
उहे ज़ख़्म ख़राब थियण जा कहिड़ा छा स्टिच सही न लॻा या सफ़ाई जो ख़्यालु न कयो वियो या सर्जरी सही न थी ॾिसो ज़ख़्म ख़राब अहिड़ियूं करण शिकायतूं जो ईंदियूं रहंदियूं जी आहिनि ज़ख़्म ख़राब थियण जो नोयत सिर्फ़ु इहो नथो चई सघिजे त स्टिच या आहे उन जूं टे नोयतियूं हूंदियूं आहिनि असां जंहिंमें चवंदा आहियूं टेक्नोलॉजी इस्तेमालु सर्जन फैक्टर्स आहिनि पेशेंट जा ख़ुदि पंहिंजा फैक्टर्स बि आहिनि हा टेक्नोलॉजी आहे त कॾहिं कॾहिं सुचर जो इस्तेमालु असां सही नथा करे सघूं या सर्जन्स कॾहिं कॾहिं उन जो इस्तेमालु सही नथा कनि पर पेशेंट मेन फैक्टर पेशेंट बि हूंदो आहे अगरि हू बुनियादी तौरु कमज़ोर आहे उन में प्रोटीन्स न आहिनि प्रोटीन्स जी डेफिशिएंसी आहे या ट्यूमर Anemic आहे, सर्जरीज़ हा। आहिनि त उन में बि ज़ख़्म ख़राब थियण जी नौबत अची सघे थी त इहे टे फैक्टर्स आहिनि त उन्हनि खे मिलाए करे ज़ख़्म ख़राब थींदो आहे कंहिं मरीज़ जो ऑपरेशन खां माने पोइ इन्हनि सभिनी शयुनि खे जी, असांखे जी। डॉक्टर खे नज़र में रखणो पवंदो जी त मरीज़ जी कंडीशन छा आहे जी ऐं हुनजी सर्जरी कीअं थी आहे या हुनजी सफ़ाई जो कीअं ख़्यालु रखियो पिया ॾिसो के सर्जरीज़ हूंदियूं त असां एमरजेंसी में कंदा आहियूं ऐं के वरी सर्जरीज़ इलेक्टिव थींदियूं आहिनि जेके एमरजेंसी सर्जरीज़ थियनि थियूं उन्हनि में ज़ख़्म ख़राब हुजण जो वधीक ज़्यादा चांस थींदा आहिनि एज़ कम्पेयर टू इलेक्टिव अच्छा डॉक्टर सर्जरी साहब ॾाढी सुठी ॻाल्हि कई डॉक्टर सां तव्हां त जेके एक्सीडेंट थींदा आहिनि एमरजेंसी में ईंदा आहिनि या मुख़्तलिफ़ क़िस्म जा बम ब्लास्ट थियो या को कट लॻी वियो त छा रोबोटिक सर्जरी करे असां एमरजेंसी सर्जरी बि करे सघूं था न फ़िलहालु त असां जेको बि आहे एमरजेंसी सर्जरी में लाइफ सेविंग सर्जरी हूंदी आहे उन में तव्हांखे एतिरो जल्दी हूंदो आहे जो तव्हांखे रिससिटेशन्स साथ में साथ सर्जरीज़ करणी हूंदी आहे त रोबोटिक हिनमहिल ताईं कंहिं एमरजेंसी डिपार्टमेंट में इस्तेमालु न थियो आहे दुनिया में बि न थियो आहे दुनिया में बि न थियो आहे Okay. हीअ सिर्फ़ु इलेक्टिव सर्जरीज़ जे लाइ आहे जेको असां पेशेंट खे इलेक्टिव एमरजेंसी में वरी बि ट्यूमर डॉक्टर जो पंहिंजो दिमाग़ कमु थो करे पंहिंजो दिमाग़ पंहिंजो आर्म्स पंहिंजो ज़ाहिर आहे दिमाग़ हुनजी Yes. पंहिंजी ॼाण जेका आहे जी हा एमरजेंसी हिकिड़ो लाइफ सेविंग सर्जरीज़ आहिनि जेके बि असां ट्रामा सर्जरी हा चऊं फौरन कंदा आहियूं जी फ़ौरन कंदा आहियूं ऐं उन में तव्हांखे पेशेंट खे उन में रोबोट जो इस्तेमालु हिनमहिल ताईं न थियो फौरन हॾी बि ठीकु करणी आहे कार्टिलेज बि जी, ठीकु करणा जी। मसल बि ठीकु करणा वेसल जी। बि ठीकु करणा माना फौरन सभु शइ खे ब्लीडिंग बि जी, बंदि करणी आहे जी, जी। इहो हिकिड़ो सर्जन जो माना सर्जन। तव्हां सम्झो था अञा रोबोटिक एमरजेंसी जेके ऑपरेशन आहे उन में उन में इस्तेमालु इस्तेमालु न थियो आहे न थियो आहे न थियो अच्छा जेकॾहिं हॾी जी का ऑपरेशन करणी हुजे भले इलेक्टिव हुजे उन में बि असां रोबोटिक खे जी इस्तेमालु बिल्कुलु उन कीअं इस्तेमालु कंदासीं हॾी ॾिसो रोबोट्स जी आर्म्स यूज़ थी सघनि थियूं डिस्टेंस ते जीअं कन्वेंशनल सर्जरीज़ आहिनि जेको पंहिंजे असां इंसानु पंहिंजे आर्म्स सां असां सर्जन्स पंहिंजे आर्म्स सां करे थो उहे असां रोबोट्स जी आर्म्स मशीन जे ज़रिए कंदा मशीन्स जे ज़रिए अच्छा उन जे ज़रिए थी सघे थो माना हिन में इहो आहे त आर्थोपेडिक सर्जन बि फ़ाइदो वठी सघे थो हर सर्जन हर फील्ड जो सर्जन फ़ाइदो वठी सघे थो हेड एंड नेक ब्रेन आई एवरी फील्ड जो सर्जन उन मां फ़ाइदो वठी सघे थो पर उन जी कुझु लिमिटेशन्स जे हिसाब सां अच्छा जेको सर्जन जॾहिं हिन खे ऑपरेट कंदो छा हुनखे पहिरीं ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे त तव्हां रोबोटिक सर्जरी मशीन खे कीअं ऑपरेट कंदो इहो जी ज़रूरी आहे बिल्कुलु इहो तमामु घणो लाज़मी आहे जॾहिं लेप्रोस्कोपिक सर्जरी आई त उन में असां पंहिंजे सिखियो या जेको सेखारियूं था त उन में हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे त पंहिंजे जूनियर डॉक्टर्स खे या पंहिंजी जेके असांजा नया डॉक्टर्स अचनि था ट्रेनिंग लाज़मी आहे ट्रेनिंग में इहो हूंदो आहे त लेप्रोस्कोपिक में काई अगरि सर्जरी असां कयूं सेखारियूं पिया त 50 केसिस कंहिं बि प्रोसीजर्स करण लाइ ट्रेनिंग लाज़मी आहे उन सर्जन जी उन सर्जन लाइ इहो ज़रूरी आहे ज़रूरी आहे पर रोबोटिक में ईअं न आहे रोबोटिक जो जेको लर्निंग कर्व आहे जंहिंखे असां चयूं उहो जल्दी आहे एज़ कम्पेयर लेप्रोस्कोपिक जे त लर्निंग कर्व रोबोटिक में सपोज़ जिते असां लेप्रोस्कोपिक 50 केसिस लेप्रोस्कोपिक लाइ ट्रेनिंग करायूं पिया उते असां 10 केसिस सिर्फ़ु लेप्रोस्कोपिक लाइ ट्रेनिंग कंदासीं त उहो सिखी वेंदो सिखी वेंदो इहो अच्छा हिन में के डॉक्टर सर्जन सां गॾु ऑपरेटर बि हूंदा आहिनि जी असिस्टेंट्स बि हूंदा आहिनि असिस्टेंट्स एतिरा न हूंदा आहिनि जेतिरा असां कन्वेंशनल सर्जरी में इस्तेमालु हेल्पर हूंदा आहिनि असां वटि रोबोटिक में रोबोटिक्स आर्म्स ई असां लाइ मक़सदु मददगार हूंदा आहिनि मददगार हूंदा आहिनि सफिशेंट आहिनि अच्छा सफिशिएंट आहिनि माना ट्रेनिंग बि ज़रूरी आहे ट्रेनिंग लाज़मी आहे जी इहो ज़रूरी आहे त उन मशीन खे ऑपरेट ऑपरेट करणु ऐं छा का basic- सर्जन खां ग़लती थी सघे थी किथे उनजी माप में या उनजे मेयर में या कंहिं में त कीअं जेको सो असां मतिलबु किथे का ग़लती थी सघे थी उनजी त हीअ ट्यूमर खे कीअं मेजर कजे अहिड़ी ॾिसो ग़लती थी ग़लती सघंदी जी त गुंजाइश रहंदी आहे एवरीथिंग इज़ नॉट परफेक्ट राइट ठीकु त बेसिकली
हिनमहिल जेके असां स्टार्ट कई आहे रोबोटिक, इहा असां लाइ बि हिकिड़ो नओं तजुर्बो खणो ट्रेनिंग हा, प्रोसेस training आहे, process। मगर ग़लती जी गुंजाइश उन जूं आर्म्स आहिनि, कंहिं डिफिकल्ट डीप एरिया में रोबोटिक आर्म्स हिक ॿिए में स्ट्राइक थी सघनि थियूं, टकराइजी सघजनि थियूं, त इहे शयूं थोरियूं आहिनि, बाक़ी ग़लती जी गुंजाइश त थोरी घणी त थोड़ी घणी रहंदी। मेजरमेंट जी आहे, सॼो हिसाब हा। किताब छो त मशीन हूंदो आहे उन में थी सघे थो। ख़ैर साइंस में बि 10% गुंजाइश हूंदी आहे, तव्हांखे गुंजाइश ख़बर आहे, 90% जी जी, जी। एक्यूरेसी हूंदी आहे, उनजे करे त पर जेको सर्जन सुठो हूंदो, कॉन्शियस हूंदो, सही कंदो। अच्छा, अॻे माण्हू सर्जरी खां ॾाढो डिॼंदा हुआ, छा हे जदीद जेके मशीनूं आहिनि ऑपरेशन जूं, त हाणे इन ख़ौफ़ न करणु घुरिजे? सर्जरी नथा कराइनि माण्हू, अॼु बि दवाउनि ते डिपेंड था कनि, ट्यूमर आहे त न भले ॾिसो, हुजे। इहो थींदो आहे, तव्हां वटि अहिड़ा मरीज़ ईंदा जिन जा ट्यूमर जी तमामु आख़िरी स्टेज ते हूंदा त पोइ अची पहुचंदा आहिनि, तव्हांखे जी, त ख़बर हा, आहे इहो त आहे डिले त हा, त सर्जरी दवा ते खां। थिए असां अच्छा, सर्जरी छो करायूं? पर छा हाणे जदीद मशीन सां ख़ौफ़ ख़तमु थी वेंदो? ॾिसो, मां इहो जीअं असां 2019 खां स्टार्ट कयोसीं, त मरीज़ असांजा पेशेंट्स वधीक रोबोटिक खां अॼुकल्ह डिॼनि पिया, इन लाइ त उहे सम्झनि पिया त असांजो ऑपरेशन कोई रोबोट कंदो, पर ईअं न आहे। असां उन्हनि खे ऑप्शन आहे, रोबोटिक सर्जरी असां पंहिंजे मरीज़ खे ॿुधाईंदा आहियूं त इहो ऑप्शनल आहे, ओपन बि कराए सघो था, लेप्रोस्कोपी बि कराए सघो था, रोबोटिक बि कराए सघो था, त मरीज़ खे इहो ऑप्शन ॾियणो पवंदो आहे। इथिकली वे सां बि उन्हनि जो इजाज़तनामो लाज़मी आहे, असां उन्हनि ते कोई फोर्स नथा। न उहो त आहे, हा, उहो त आहे, उनखे definitely। बेनिफिट्स ॿुधाए सघूं था, रिस्क ॿुधाए सघूं था, पर रोबोटिक सर्जरी जा जेके बेनिफिट्स आहिनि, अक्सर मरीज़ जेके एजुकेटेड आहिनि या उहे सम्झ रखनि था, त उहे इजाज़त ॾेई छॾींदा न आहिनि। मतिलबु त अॻे माण्हू लाराइनि था, अञा बि हाणे ॾिसो, जेकॾहिं सुठा तरीक़ा आहिनि त फौरन सर्जरी कराए उन बीमारी में जान हा, छॾाइजे। इहो आहे त माण्हुनि जी जेकी एजुकेशन वधियल आहे, उन्हनि में अवेयरनेस अची ॼाण चुकी अची आहे, वई आहे ॼाण न, अची वई आहे काफ़ी, त हू इन शइ खे सम्झी करे कराइनि था सर्जरी, उन कराइनि था, में छो त बेनिफिट वठनि था। वठनि था न। ॾिसो न, अॻे ज़माने में असां कट लॻाए स्टोन कढंदा, हाणे लेज़र जे ज़रिए त जी, थिए थो न, इहो बि जी, त हिकिड़ो सुठो जी, तरीक़ो आहे न। जी, कट जी। लॻाइण जी ज़रूरत न, लेज़र जे ज़रिए तव्हां स्टोन खे जेको सो ख़तमु था कयो। हा, इहो इहे आहे। इन्हनि जदीद तरीक़नि मां असांखे फ़ाइदो त वठणो पवंदो जी, न। बिल्कुलु। पर हाणे इहा ॻाल्हि त न, इहा ॼाण असांखे ॾियणी पवंदी। हा, आम माण्हू त डॉक्टर वारी ॼाण नथो रखे न, इहा असांखे ॼाण ॾियणी पवंदी त तव्हां हिन जदीद जेके असांजा इजादूं आहिनि उन्हनि मां कीअं फ़ाइदो वठणु घुरिजे। सही। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि आहे त वरी पोइ उन पासे छा जंहिंजी सर्जरी थी वई उनखे वरी दवाऊं खाइणी पवंदियूं? न, या मुख़्तलिफ़ बीमारियुनि में दवाऊं खाइण मुख़्तलिफ़ में ज़रूरत कोन्हे? हा, ईअं ई आहे। एक्चुअली डिपेंड करे थो असां कहिड़ी बीमारी जी सर्जरी कयूं था। ठीकु आहे। कुझु ख़ासि करके जेके बेनाइन डिज़ीज़ आहिनि, उहे त तव्हां सर्जरी करे उन्हनि खे रिमूव करे रिफिक्स करे सघो था, रिमूव करे सघो था, फिक्स करे सघो था। पर जीअं ट्यूमर सर्जरीज़ आहिनि, उन्हनि में असांखे कीमो ॾियणी पए थी, अच्छा, सर्जरी खां पोइ बि इलाजु करिणो कीमो थो पए? ॾियणो पए थो, ऐं रेडिएशन? रेडिएशन ॾियणी पए थी। अच्छा, सर्जरी किन शयुनि लाइ सर्जरी इज़ द माना आख़िरी डेफिनेटिव ट्रीटमेंट आहे, पर हर बीमारी लाइ सर्जरी इज़ नॉट अ डेफिनेटिव ट्रीटमेंट। उन सां गॾो गॾु मेडिसिन वारी मेडिसिन, जेका यस। पोर्शन आहे उनखे जारी रखिणो आहे। जीअं दिलि जी सर्जरी में तव्हां ॾिसो त वरी दवाऊं बि कंटिन्यू कंदा? हा, उहो जेकी दिलि में बाईपास सर्जरी आहे, उन खां हा, पोइ जा बि स्टेंट लॻाइनि था, जेको जी, बि कनि था। जी, त उन में दवाऊं इन लाइ खाइणियूं पवंदियूं आहिनि त हू ॿीहर न थिए। ब्लड खे हा, थिन मतिलबु आउट ॿीहर करण वरी लाइ उहो असांखे। दिलि जी बीमारी न जी, थिए। जी, त अहिड़ी करे सां जेकॾहिं ट्यूमर आहे को कैंसर जो, उनजो तव्हां सर्जरी कई, ब्रेस्ट कैंसर जी जेकॾहिं ॻाल्हि जी, करियूं जी। त उनखे बि दवा ज़िंदगी भर खाइणी पवंदी आहे मरीज़ खे? ॾिसो, डिपेंड करे थो उहो ट्यूमर जी नोयत कहिड़ी आहे, उन हिसाब सां हर ट्यूमर लाइ असांखे ज़िंदगी भर दवा नथी खाइणी पए। अच्छा, उहो ट्यूमर ते डिपेंड करे थो कहिड़े ट्यूमर जे लाइ असांखे दवा ॾियणी पए थी, कहिड़े लाइ नथी ॾियणी पए। हर ट्यूमर लाइ लाज़मी न आहे त असां ज़िंदगी भर मरीज़ खे न दवा। डॉक्टर साहिबु हिकिड़ो सुवालु हमेशह तव्हां खां मरीज़ कंदा हा, असांखां पुछंदा, भई हा। हाणे हिकिड़ी दफ़े ट्यूमर जो ऑपरेशन कराए छॾी, छा कैंसर जो ट्यूमर ॿीहर ॿी जॻह ते थी सघे थो? पॉसिबल आहे? ॾिसो, थियण जो त चांसिस थी सघे थो, इन में कोई बीमारी ॿीहर 100% बि थी सघे थी, ॿीहर रिकरेंट थी सघे चांसिस त थो। आहिनि हा, असां? रिकरेंट चांसिस आहिनि। 100% श्योरिटी त कंहिं शइ जी बि न आहे, चांसिस त हूंदा। चांसिस वधंदा इन लाइ त या त उहा बीमारी रहिजी वई आहे, उनजा कुझु जीन्स उते रहिजी वियूं आहिनि, या ट्यूमर सही सर्जिकली रिमूव न आहे थियो, या पेशेंट जे जीन्स में ख़ुदि
कोई म्यूटेंट आहे जेको वरी डिज़ीज़ ॿीहर कराए disease पई करे यस इहे 2 फैक्टर आहिनि इन्हनि ॿिन्हिनि फैक्टर्स जे तहत रिकरेंस थी सघे थो अच्छा मां थोरो इन पासे ईंदुसि हाणे सर्जरी आहे उहो त हाणे रोबोटिक सर्जरी तव्हां जिस्म जे कंहिं बि हिसे जी करे सघो था पर मां जेकॾहिं ट्यूमर ते थो अचां ब्रेस्ट ट्यूमर ते या ॿिया जेके बि ट्यूमर आहिनि छा उहो जेकॾहिं 3rd या 4th स्टेज मां पोइ बि असां रोबोटिक सर्जरी करे उनजी सर्जरी करे सघूं था या जेकॾहिं 1st स्टेज आहे त करे सघूं था या ॿिन्ही में करे सघूं ज़रूरत आहे आई थिंक जीअं स्टेज वाइज़ तव्हां कयो था त उन में रिसेक्शन रोबोटिक सर्जरी 3rd स्टेज ताईं तव्हां करे सघंदो 4th स्टेज ताईं सर्जरी आहे पर उहो मरीज़ खे केतिरो फ़ाइदो ॾिए थी उहो उन लाइ कोई डॉक्टर नथो ॿुधाए सघे छाकाणि जो 4th स्टेज में उहा हूंदी आहे जेके जिस्म जे हर उज़वे ताईं पहुची चुकी हूंदी आहे उन जा माइक्रो मेटास्टेसिस मुख़्तलिफ़ जॻह ते मेटास्टेट थी थी ईंदी आहे अगरि असां उन जी जेको प्राइमरी लोकेशन वारी सर्जरी कई बि पर उहा मेटास्टेटिस थी उन सां पेशेंट जी लाइफ एक्सपेक्टेंसी नथी वधी सघे अच्छा ॿीहर उनखे माना बीमारी रहंदी उन में रहंदी अच्छा उन में बीमारी रहंदी पर जेकॾहिं 1st स्टेज में आहे त पोइ उहा उहो 98% चांसिस आहिनि त बीमारी ख़तमु थी सघे ख़तमु थी वेंदी तव्हां छा था सम्झो त जेके असां जदीद साइंस जी जेके मशीनूं आहिनि उन्हनि मां असां वधि में वधि कीअं फ़ाइदो वठूं वधि में वधि जेकॾहिं असां ॾिसूं त ही रोबोटिक सर्जरी जेको रेवोल्यूशन इन सर्जरी आयो आहे बेसिकली असां जीअं मां पंहिंजे तजुर्बे मां इहो सिखियो आहे त इंसानु हमेशह 3 शयुनि लाइ सोचींदो आहे त जेकी मूंखे स्किल्स आहिनि उहे मां पाण खे केतिरो फ़ाइदो ॾेई सघां सही थी ॿिए कंहिंखे फ़ाइदो करे ऐं कहिड़ी मूं वटि मोटिवेशन आहे त मां दुनिया खे ॿिए माण्हुनि खे कहिड़े तरीक़े सां उनखे फ़ाइदो ॾेई सघां थी ठीकु आहे इहो अहिड़े हिसाब सां जेकॾहिं हेल्थ सिस्टम असांजे 3 शयुनि ते आहिनि प्राइमरी हेल्थ सिस्टम आहे जेके बेसिक हेल्थ यूनिट्स आहिनि कम्यूनिटी हेल्थ सिस्टम आहे उनखां पोइ असांजे जेके आहिनि टर्शरी केयर सिस्टम्स आहिनि त मुंहिंजे ओपिनियन या हिकिड़ो मुंहिंजो ख़्याल जे मूजिबि त जेकॾहिं इहे रोबोटिक सिस्टम्स असां पंहिंजे प्राइमरी बेसिक यूनिट हेल्थ में लॻायूं या कम्यूनिटी हेल्थ सिस्टम में लॻायूं त असां पंहिंजे जेके ॻोठनि में मौजूदु आहिनि या जेके नंढा शहर आहिनि उतां बि उन्हनि खे फ़ाइदो ॾेई सघूं था उन्हनि खे फ़ाइदो ॾाढो सुठो डॉक्टर उस्मान मैसेज छा हूंदो पैगाम छा हूंदो तव्हां पैगाम इहो आहे त हिन सिस्टम खे ही एडवांस जेके टेक्नोलॉजीज़ आहिनि इन्हनि खे वधि में वधि असांजी जनरेशन फ़ाइदो वठे छाकाणि जो असां फ्यूचर रोबोटिक ऐं टेक्नोलॉजी ॾिसूं था त इहो ई आहे त मां पंहिंजी न्यू जनरेशन खे चवंदमि हिन मां वधि में वधि हिनखे ट्रेनिंग्स वठनि ऐं उहो ट्रांसफर कनि ऐं जीअं ॿियनि खे फ़ाइदो ॿियनि खे ॾाढो सुठो डॉक्टर उस्मान सुमरो तव्हां असां वटि आया तव्हांजी महिरबानी नाज़रीन असांजे मज़ूद महिमान डॉक्टर उस्मान सुमरो असिस्टेंट प्रोफेसर जनरल सर्जन असां सां गॾु ॾाढी ज़बरदस्त असांखे ॼाण ॾिनई त इलाज जा 2 तरीक़ा आहिनि सर्जरी जे ज़रिए जेको इलाज जो तरीक़ा उन में ॾाढी जदीद जिद्दत आई आहे तमामु सुठियूं मशीनूं मौजूदु आहिनि जंहिंमें गामा नाइफ आहे या साइबर नाइफ आहे या रोबोटिक सर्जरी आहे इन मां फ़ाइदो वठणु घुरिजे जेके बीमारियूं दवाउनि जे ज़रिए नथियूं ठीकु थियनि उहे सर्जरी करे उनखे ठीकु करे पंहिंजी ज़िंदगी खे बहितर करे सघिजो डॉक्टर साहिब जिन ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितरीन सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था इन ते प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमोर खे इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़